बुजार खान ते हमलो कयो अथस। खान बहादुर साईं हाणे छा थींदो? अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वञी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में आयल तमाम दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, मां पीढ़ी प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं हमेशह अवां सां गॾु। ठीक जीअं अवां जो साथ मूंसां आहे, हीअं इंशाअल्लाह हिन साथ खे बरक़रार रखंदासीं आख़िर ताईं, जेसीं ताईं ज़िंदगी जी हीअ जेका तंद ॻंढियल आहे, हिन तंद खे हमेशह ॻंढे रखंदासीं इंशाअल्लाह अज़ीम। ऐं मोहबतूं ऐं प्यार हिक ॿिए सां वंडींदा रहंदासीं, हिक ॿिए सां खोड़ सारियूं गुज़ारियूं कंदा रहंदासीं। हर ड्रामे जे हवाले सां, हर ड्रामा जेको बि ड्रामो ईंदो सॼे टीवी ते हुजे, भले KTN ते हुजे, कहिड़ो बि हुजे, मुंहिंजी पूरी अपडेट अवां दोस्तनि तां मां वधि में वधि कोशिशि करां दोस्तनि तां अपडेट पहुचाईंदुसि। त दोस्तों, जेका अचण वारी किस्त आहे, जेका इंशाअल्लाह अज़ीम जेका सुभाणे हलंदी 7:05 ते, उहा किस्त हलंदी 11 नंबर किस्त में। तमामु हिकिड़ो बहितरीन जहिड़ो ॾेखारियो वियो आहे ऐं जहिड़े में मीर खान बहादुर खान जो जेको माण्हू आहे साले, उहो बुजार खान वारनि मथां हमलो करे अचे थो, जंहिंजे करे बुजार खान वारा मच्छरजी पिया आहिनि ऐं जेका खान बहादुर लाइ फ़ोन करे उनखे पंहिंजो जेको आहे वधीक जेको आहे हमले जी ख़ातिरी कराए थो। ऐं हमलो असीं बि कंहिं महिल बि हमलो कंदासीं। ऐं ॿिए पासे जेको आहे बुजार खान वारा जेको आहे पुलिस इंस्पेक्टर खे मोकिलींदा आहिनि त तूं जेको आहे साले खे गिरफ़्तार करे अचे, ऐं ॿिए पासे हू साले खे गिरफ़्तार करणु वेंदा आहिनि, जिते उन साले जी भेण ऐं उनजो भाउ बि चालू हूंदा आहिनि, जंहिंजी ज़ुबान कटिजी वेंदी आहे, उनखे गिरफ़्तार करण जे लाइ वेंदा आहिनि ऐं मथां जी उनखे गिरफ़्तार करे ॿाहिरि वठण जी कोशिशि कंदा आहिनि, त उन महिल साले अची वेंदो आहे ऐं साले खे लाकअप कयो वेंदो आहे। ऐं हीअ अचण वारी किस्त में तमामु हिकिड़ो बहितरीन किस्त अचे पई, जेका अवां दोस्तनि जे लाइ, मां पीढ़ी प्यारनि जे लाइ नज़र कंदो आहियां हमेशह। अवां दोस्तनि जा लख तोड़ा लख लाइक ऐं जन दोस्तनि मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल के सत्तार काज़ी ब्लॉग खे जिन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। जीअं त असांजा जेको आहे नज़ीर अहमद पंजाबी अटक वारे, उन खोड़ सारी दिलियूं मोकिलियूं आहिनि। ॿियो आहे असांजो दोस्त शेर अली सोलंकी, उन कमेंट कयो आहे त अदा इरफान शेख खे हिन ड्रामे में कास्ट कयो वञे। अदा थी सघे त मतिलबु इरफान शेख हिन ड्रामे में कास्ट आहे ऐं कुझु किस्तनि खां बि उहो बि हिन में अची वेंदो। ऐं हिन खां अलावा इहो मां ॿुधाईंदो हलां, बाक़ी ॿियो दोस्त आहे हुन बि आज़म नगर जे लाइ चयो आहे, आज़म नगर खे बि कास्ट कयो वञे। ऐं मां जीअं अॻु में अवां दोस्तनि हिकिड़ा गुज़ारिश कई, अर्ज़ु रखियो त हीअ जेके फ़नकार आहिनि, इहे जेके किथे किथे बुक थियल हूंदा आहिनि ऐं बुक थियल या कंहिं ड्रामे में कास्ट थियल हूंदा आहिनि, जे करे हर ड्रामे में नथा अची सघनि। वरी बि कोशिशि कंदासीं, अवांजो पैगाम असां पंहिंजे डायरेक्टर ताईं पहुचाईंदासीं ऐं इंशाअल्लाह इहो अवांजो पैगाम उहे ॿुधंदा बि हूंदा ऐं इंशाअल्लाह जेको अवांजे इन जेको आहे ॻाल्हियुनि ते ज़रूरु जल्दी जल्द जेको आहे अमल करायो वेंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। जेकॾहिं को दोस्त अञा ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, त उन दोस्त खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो, त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि सां, मां पीढ़ी प्यारनि ताईं पहुचे ऐं अवां खे मिले हिकिड़ी बहितरीन अपडेट। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहो। मां वरी बि अवां दोस्तनि मां कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके अञा सोचनि पिया त काज़ी सत्तार जे चैनल खे सब्सक्राइब कयूं या न कयूं। त दोस्तो, जेकॾहिं अवां सब्सक्राइब कंदव, अवां जा थोरा, अवां जा गुण हमेशह मां ॻाईंदो रहंदुसि ऐं मां अवां दोस्तनि खे ॿियो बि अर्ज़ु कंदो हलंदुसि त जीअं असांखे पंहिंजो घोटकी शहर खां अमानुल्लाह मेमून असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजा पूरो ही वीडियो जेके अमानुल्लाह मेमून ॾिसंदो रहंदो आहे ऐं तमामु बहितरीन जेको आहे उहो कमेंट बि कंदो आहे, उहो मूं वटां दिलियूं माणींदो आहे। ॿियो असांजो दोस्त आहे ख़ुदा बख़्श ओढाणो साहिबु, उहो डॉक्टर आहे, जंहिंजो तालुक़ु आहे करमपुर शहर खां। उन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजे जेके बि वीडियोज़ आहिनि उहे ॾिसंदो रहंदो आहे। हुन खां अलावा असांजो ॿियो हिकिड़ो दोस्त आहे
ज़फ़र अली खोकर जेको डायरेक्टर बि आहे ऐं जेको आहे बहितरीन आर्टिस्ट बि आहे शिकारपुर खां, उन बि असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। उन स्पेशल असांजे ॿ कॉल करे उन कमेंट बि कया आहिनि असांजे चैनल जे बारे में, तमामु ज़बरदस्त उन रहनुमाई कई आहे। ठीक अहिड़ी तरह जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे चैनल ते पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था, पंहिंजी ज़ात लिखो, पंहिंजो नालो लिखो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट कयो ऐं पूरे हिन जी वीडियो खे वॉच कंदा कयो। वॉच करण सां इहो आहे त अव्हांजी जेका सहकार आहे, अव्हांजी जेका सपोर्ट आहे, मुंहिंजे लाइ तमामु क़ाबिल इज़त हूंदी आहे। इहे मां हर वीडियो में अव्हां दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदो आहियां त दोस्तो हीउ तमामु बहितरीन सोप सीरियल आहे ऐं सोप सीरियल में अञा व्यूअरशिप तमामु घटिजी वई आहे। उनजी वजह छा आहे इहो अव्हां ॿुधाए सघो था ऐं अव्हां पंहिंजो जेको आहे रायो ॾींदा कयो, पंहिंजो जेको आहे कमेंट कंदा कयो ऐं रहनुमाई कंदा कयो। असां फ़नकारनि जी हौसला अफ़जाई कंदा करो, असां फ़नकारनि खे अदाकारनि खे असांजी जेका महिनत आहे, असां जेके गर्मियुनि में एॾे सारे काड़े में, गर्मियुनि में, उसनि में पंहिंजो पाण खे पचाए अव्हां ॾाढो एॾियूं तकलीफ़ूं कटे अव्हां ताईं जेको आहे हफ़्तो 15 20 ॾींहं हिकु सीन ते लॻी वेंदा आहिनि, ॿ सीननि ते लॻी वेंदा आहिनि। अव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु एंटरटेनमेंट ॾियण जे लाइ हेॾी महिनत हेतिरी जफ़ाकशी करे अव्हां ताईं वीडियो पहुचाईंदा आहियूं। अव्हांजो बि हिकिड़ो फ़र्ज़ु थिए त असां फ़नकारनि जे लाइ, असां अदाकारनि जे लाइ अव्हां खे जेको आहे सुठे खां सुठा कमेंट कयो ऐं हौसला अफ़ज़ाई जे लाइ उन्हनि दोस्तनि जा नाला बि खणंदा कयो त कहिड़ा कहिड़ा दोस्त अव्हांखे पसंदि आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा दोस्त हिन में ड्रामे में हुजणु ज़रूरी आहिनि। त हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कयो ऐं जेके अञा को दोस्त अञा रहिजी वियो आहे त उनखे वरी बि इहो गुज़ारिश कयां थो त जल्दी में दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो, लाइक कमेंट करण न विसारींदा कयो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। नज़ीर आकाश ओढाणे जी वॾी महिरबानी, जंहिंजो नसीराबाद सां तालुक आहे ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे मोहम्मद परियल अब्बासी, जंहिंजो जहानपुर सैयद अनवर अली शाह खां उनजो वास्तो आहे। उन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे सोनल खान पिताफ़ी, जी हाँ, सोनल खान पिताफ़ी जो तालुक आहे मिरपुर मातेलो खां, जिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं हुननि लाइक कमेंट कया आहिनि। हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे ज़ुल्फ़कार आकाश, जंहिंजो तालुक आहे ॾेरके शहर खां, उन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजा पूरा वीडियोज़ ॾिसंदो आहे। असांजा दिलू उमान जो आहे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे नवाब शाह खां, जी हाँ, नियाज़ अहमद सुमरो साहिब, जिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, असांजा पूरा वीडियो ॾिसंदो आहे। जीअं अव्हां असांजा वीडियो ॾिसंदा आहियो ठीक उहे बि ॾिसंदा आहिनि। अव्हां कमेंट न कंदा आहियो ऐं अव्हां ज़रूरु कमेंट कंदा करो त अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं असांजो पंहिंजो उबावड़े शहर जो हिकिड़ो बहितरीन नौजवान आहे नज़ीर अहमद मेमून साहिब, जिन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं उहे कमेंट बि कंदा आहिनि, लाइक बि कंदा आहिनि, पूरे वीडियो खे वॉच कंदा आहिनि। रफ़ीक अहमद कादी साहिब जी वॾी महिरबानी, उन्हनि असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। जावेद अहमद कादी साहिब जेको कोयटा सां जो तालुक आहे ऐं हू बेसिकली हिकिड़ो बहितरीन दर्जी बि आहे, कारीगर बि आहे। दर्जी जो मतिलबु इहो आहे त टेलर मास्टर आहे, तमामु बहितरीन कपिड़ा सिबंदो आहे ऐं उनजी सिलाई तमामु मशहूरु आहे। उन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे थरी मीरवा खां, जी हाँ, थरी मीरवा खां दोस्त आहे असांजो बशीर अहमद कादी साहिब, जंहिं असांखे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजो चैनल ते जेके वीडियोज़ ईंदा आहिनि उन्हनि जो जेको आहे पूरो वीडियो खे वॉच बि कंदो आहे ऐं कमेंट स्पेशल फ़ोन करे असांखे असांजी पूरी टीम के जेके ड्रामा आर्टिस्ट आहिनि उन सभिनि जी हौसला अफ़ज़ाई कंदो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। जेकॾहिं अव्हां दोस्तनि वटि बि कोई टाइम हुजे त अव्हां बि पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजी हिन वीडियो खे पूरो वॉच कंदा कयो ऐं पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, पंहिंजे सिटीअ जो नालो लिखी ज़रूरु कमेंट कंदा करो। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे लाहौर खां इज़हार अली काज़ी साहिब, जंहिंजो नालो आहे मुस्तक़ीम ख़ान असल, हुन असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कयो आहे ऐं असांजा पूरा वीडियोज़ ॾिसंदा आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असांजो हिकिड़ो ॿियो अटक खां नज़ीर पंहिंजो नज़ीर अहमद पंजाबी साहिब, उनजी वॾी महिरबानी, उहो बि असांजा पूरा वीडियो खे ॾिसंदो आहे ऐं लाइक कमेंट कंदो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं।
पंहिंजो ख़्यालु रखंदा। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारूवाड़ा, जीअं सिंध में रहंदा तमामु ॿोली ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सिराइकी, बलोची, बुरोइकी, पख्तून, उर्दू, पंजाबी, थरी, मारवी, जिते ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहिनि सिंधी सम्झंदड़ सभु आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टिणंदा रहनि। पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो, पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे आवारा गर्दीअ खां बचायो, रोडनि रस्तनि ते न वञण ॾींदा करो, पंहिंजे ॿारनि ते नज़र सानी कंदा करो। इहो मुंहिंजो हिकु नंढड़ो मैसेज हूंदो आहे जेको मां दोस्तनि जी नज़र कंदो आहियां ऐं चाहींदो आहियां त को दोस्त मुंहिंजो हिन जेको आहे मैसेज ते अमल करे वठे त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अव्हां जो बि सदका जारिया में को हिसो मिलाइजी वेंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं 5 वक़्त बानमाज़ जमात पढ़ंदा करो, इबादत में शामिल थींदा करो, नेकी वारे कमनि में ज़्यादा दिलचस्पी रखंदा करो ऐं मुसाफ़िरनि जो ख़्यालु रखंदा करो। मुसाफ़िर अगरि अव्हां वटि अचनि त उन्हनि खे पाणी पीआरींदा करो, उन जी ख़िदमत कंदा करो ऐं असां पंहिंजी हिन सिंध खे, इन जेके असांजी सिंध जी सकाफ़त आहे उनखे उजागर कंदा कयो। ऐं हुन खां अलावा जेके असांजे सिंधूअ मां जेको केनाल पंजाब वारा कढनि था पिया उन्हनि खे बि असां इहो रिक्वेस्ट कयूं त उन हक़ जे लाइ पंहिंजो आवाज़ उथारो ऐं सिंधीअ ते केनाल जेको आहे नामंज़ूर थियण जो जेको आहे को नारो बुलंद रखो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हां खे ख़ुशि रखे। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अव्हां दोस्तनि खां वठां थो इजाज़त। अल्लाह भाई, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अव्हां खे ख़ुशि रखे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां अव्हां सभिनी दोस्तनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में भली कार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं ठेकंदा टिणंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ, अव्हां पिरी प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं अव्हां सजणनि जे लाइ हूंदियूं आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईअं ई अव्हां जो ऐं मुंहिंजो जेको साथ आहे इन साथ खे हमेशह क़ाइम दाइम रखंदा अचो। ईअं ई मुहबतूं वंडींदा अचो, ईअं ई पंहिंजा कमेंट कंदा अचो, ईअं ई लाइक कंदा अचो, ईअं ई मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे अव्हां वॉच कंदा अचो। इहा ई अव्हां जी सपोर्ट, इहा ई अव्हां जी साकार मुंहिंजे लाइ तमामु घणी क़ाबिल इज़त, क़ाबिल एतिराम आहे। त दोस्तों, हींअर अव्हां जेके बि ड्रामा ॾिसी रहिया आहियो उन्हनि ड्रामनि में दौलाब खां पोइ जेको हलंदड़ ड्रामो आहे वेरनि जी बस्ती, जेका दौलाब खे मोट मिली, जेका वेयरशिप दौलाब ड्रामे खे मिली, उहा शायदि हिन ड्रामे खे न पई मिले। इन जे करे अव्हां सजणनि खे मां अॻु में बि गुज़ारिश कई आहे त असांखे हिन ड्रामे बाबति, हिननि अदाकारनि बाबति अव्हां राय ॾींदा रहो, अव्हां कमेंट कंदा रहो त कहिड़ा कहिड़ा हिन ड्रामे में फ़नकार हुजणु ज़रूरी आहे, जंहिंमें अव्हां खे दिलचस्पी सां ड्रामो ॾिसो बि पिया। ऐं हींअर जेके हलण वारी किस्त हुई, जेका अव्हां खे इंतज़ारु हो त मीर ख़ान बहादुर ख़ान जेको फ़ैसिलो ॿुधाइण वारो हो, जंहिंजे करे धणी बैक हुनखे इहो ई इतलाह करे चुको हुयो त शेरोज़ ख़ान ज़ीनत जी इज़त लुटी आहे ऐं उन जी पूरी हालति जो जेको ज़िम्मेवारु आहे उहो आहे अव्हां जो पंहिंजो पुटु शेरोज़ ख़ान।
ऐं शेरोज़ ख़ान कहिड़ी गेम खेॾियो आहे, कहिड़ी चालाकी कई आहे, कहिड़ी रांदि कई आहे, उन मां अवां दोस्त सभई जेको आहे वाक़िफ़ु आहियो या न आहियो, उनजे लाइ मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त शेरोज़ ख़ान हिकिड़ो हिकु अहिड़ी गेम कई आहे जेका उनजी मुखालिफ़ जेका आहे उहा रुख़सार बेगम जेका आहे उहा ख़ान बहादुर ख़ान जी ॿी घरवारी आहे ऐं शेरोज़ ख़ान जी माटाई मां। इन ॿिन्हिनि जो जहिड़ो हले थो पियो। हाणे ॾिसणो आहे त इन ॿिन्हिनि जे जहिड़े में खटण वारो केरु आहे। हिकु पासे ॾांहुं जेका रुख़सार बेगम आहे, रुख़सार बेगम इहा चवणु चाहे थी पंहिंजे पुट खे त तूं मुंहिंजी इज़त करणु सिख ऐं मूंखे जेको आहे पंहिंजी माउ तस्लीम कर। ॿिए पासे जेको आहे शेरोज़ ख़ान हुनखे चए थो त मां तोखे मां करे तस्लीम न कंदुसि, मां मुंहिंजी जेका आहे सो आहे। जंहिंजे करे रुख़सार बेगम हुनखे चए थी त मूंखे तूं करे न छॾींदो कर ऐं मूंखे तमामु घणी चिड़ लॻंदी आहे, मूंखे कावड़ लॻंदी आहे। तंहिंखां बहितर आहे त मूंसां जॾहिं बि तूं ॻाल्हाईं त मूंसां इज़त एतिराम सां ॻाल्हाईं। ऐं ॿिए पासे होॾां सावण फ़क़ीर ऐं ज़ीनत जेको सीन हले थो, सावण फ़क़ीर ऐं ज़ीनत जेका होश में अचण खां पोइ चांडोकी हुन वटि पहुचे थी ऐं चांडोकी हुन खां पुछण जी कोशिशि करे थी, जंहिं ते हू कुझु बि नथी ॿुधाए, थोरो रोयण में लॻी पई हूंदी आहे। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो मां खे ॿियो ॿुधाईंदो हलां, ॿिए पासे जेको फ़ैसिले वारो सीन लॻे थो, मीर ख़ान बहादुर ख़ान इहो फ़ैसिलो ॿुधाईंदो आहे त केर बि हुजे हर हिक जे लाइ इहे जेके ॻोठ जूं राज जूं नियाणियूं आहिनि मुंहिंजी पंहिंजूं नियाणियूं आहिनि। ज़ीनत सां जेको विधन थियो आहे, जेका हुन सां ज्याती थी आहे, ईअं मां सम्झां थो त मुंहिंजी पंहिंजी औलाद सां थी आहे। ऐं ज़ीनत ऐं राज वारा मुंहिंजी पंहिंजी औलाद आहिनि। मैं औलादनि खे बि वधीक मां उन्हनि खे मान ॾींदो आहियां, इज़त ॾींदो आहियां ऐं राज वारा जेके ई आहिनि इहे मुंहिंजी औलाद आहे। त दोस्तो धणी बेक वारा जेके होॾां वेंदा आहिनि ज़ीनत खां बयानु वठण जे लाइ, हुन खां पुछंदा आहिनि त तो सां जेका बि विधन थी आहे ऐं जेका तो उनखे ख़बर लॻी चुकी आहे, तोसां जेको विधन थियो आहे मीर शेरोज़ ख़ान कयो आहे, जंहिंजे करे हू रोईंदी आहे, फ्लैशबैक मिली वेंदी आहे, यादगिरी वारो सीन ॾेखारियो वेंदो आहे। पोइ बि हा न जी वर्ती नथी मिले ऐं उन सीन खे कट करे फ़ौरन धणी बेक फ़ैसिले वारे सीन में अचे थो पियो, जिते हू उनखे ॿुधाए थो त साईं ज़ीनत जेका आहे उहा शेरोज़ ख़ान खे नालो उनजो कोन कयो आहे ऐं ख़ादिम ऐं रबू ते उन चयो त मूंखे हिननि अगवा करण जी कोशिशि कई आहे ऐं मुंहिंजी इज़त लुटण जी कोशिशि कई, जंहिंजे करे मुंहिंजी हीअ हालत थी। ऐं हुन खां अलावा जंहिंजे करे मीर ख़ान बहादुर ख़ान जेको फ़ैसिलो ॿुधाए थो त हाणे इंस्पेक्टर खे चई धणी बेक तूं उन्हनि खे रबू ऐं ख़ादम ते जेको आहे न कानूनी मुताबिक़ उनखे सज़ा ॾियारी वञे। ऐं ॿिए पासे जेको आहे धणी बेक हामी में कंध हेठि झुकाए हा थो करे। त दोस्तो हे हुई जेका अवां दोस्तनि जे मां जेका अपडेट पहुचाई, उहा अपडेट हुई जेके गुज़िरियल क़िस्त अवां न ॾिसी चुका आहियो, कंहिं मजबूरी ते कंहिं परेशानी सबबु कंहिं दोस्तनि वटि पैकेज न हूंदा आहिनि या कंहिं कमकार में हींअर कणिक जी जीअं कटाई हले थी, जीअं देरा खजनि था पिया, जीअं देरा खजण जे करे हर माण्हू जेको आहे कमकार में मसरूफ़ आहे, इन जे करे माण्हू घटि ड्रामनि वारे पासे ड्रामा ॾिसनि था पिया ऐं एतिरो टाइम ई कोन्हे को जो ड्रामा ॾिसी सघनि। इन जे करे मां सम्झां थो पियो त हीअ जेका वेरनि जी वस्ती ड्रामो आहे, इन में जेका व्यूअरशिप अचे थी उहा तमामु घटि अचे थी पई, शायदि कमकार जे हवाले सां इहो बि थी सघे थो। बाक़ी ॾिसंदड़नि जो अवां दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदो हलां, अञा ताईं जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त दोस्तो मां हींअर अव्हां खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, अव्हां खे इल्तिजा थो कयां त दोस्तो इहा जेका सपोर्ट, इहा जेका सहकार, इहा जेको साथ अव्हां कंहिं दोस्तनि सां निभायो था, निभाउ कयो था, त इन में अव्हां खे हिकु तमामु ज़बरदस्त हिकिड़ो सवाब जो बि कमु आहे ऐं अव्हां खे हिकु नेकी बि मिलंदी कंहिं ग़रीब जी मदद करणु। ऐं ठीकु अहिड़ी तरह मां बि को लेंग लाज लाहियां, मां बि हिकिड़ो मिसकीन फ़नकार आहियां, अदाकार आहियां। को बि ड्रामो अगरि मिलंदो आहे त किथे का रोज़ी रोटी करे ईंदा आहियूं, न त पंहिंजे ई इन कमकार सां मसरूफ़ आहियूं। त अञा जेकॾहिं दोस्त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त फ़ौरन जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं, अवां पीढ़ी प्यारनि ताईं अची वञे, अवां खे मिले बहितरीनु हिकिड़ी अपडेट जेका अवां चाहींदा आहियो। त दोस्तनि जन दोस्तनि मूंखे कमेंट कंदा आहिनि, जेके मूंखे
मुंहिंजे दिलूं माणींदा आहिनि, दिलूं माणनि जॾहिं उनजो इहो मोकिलींदा आहिनि त मां बाग बहार थी वेंदो आहियां। मुंहिंजी तमामु दिलि ख़ुशि थींदी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके मूं ॾे दिलियूं माणींदा आहिनि। असगर अली थेबो साहिबु उनजी वॾी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो पहिरीं वारो दोस्त आहे, उहो आहे असांजो शेर सोलंकी साहिबु, उहो बि असांजो दिलियूं माणींदो आहे। नज़ीर अहमद अटक वारो उहो बि दिलियूं माणींदो आहे। ॿिया काफ़ी दोस्त उन्हनि वीचारनि पंहिंजा पंहिंजा नाला कोन ॿुधाया आहिनि ऐं असांजा कुझु दोस्त अहिड़ा आहिनि उन्हनि सिर्फ़ु नाला ॿुधाया आहिनि। त जीअं असांजो असगर अली थेबो साहिबु आहे, उन लिखियो आहे त हिन ड्रामे में मामा लालू ऐं मवाली खे अगरि कास्ट कयो वञे हा त ज़बरदस्त जेको आहे हिन ड्रामे खे 4 चंड लॻी वञनि हा ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु जेको आहे सीरियल थी वञे ऐं ॾिसंदड़ वठा थी वञे हा। ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलां त इहो बि इन्हनि दोस्तनि जो रायो आहे। ठीकु अहिड़ीअ तरह अवां बि पंहिंजो हिकिड़ो रायो ॾेई सघो था। कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे पिणी प्यारनि दोस्तनि जो नालो लिखो त जीअं अवां दोस्तनि खे मां हिन वीडियो में अॻिले अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जा नाला खणा ऐं अवां जो नाले सां शुक्रिया अदा करां। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टिकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी उन्हनि दोस्तनि जे लाइ, पंहिंजी प्यारनि जे लाइ जन जन सब्सक्राइब कयो आहे, जन जन अञा ताईं मूंखे सब्सक्राइब कयो न आहे, उन्हनि दोस्तनि खे बि नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं पंहिंजे बचनि ॿारनि में, पंहिंजी फैमिलीअ में हू ख़ुशि रहनि, आबाद रहनि ऐं जेतिरो थी सघे ग़रीबनि जी बि मदद कंदा कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि ते तवजा ॾियो, पंहिंजे औलाद ते तवजा ॾियो। आवारा गर्दीअ खां पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे उन्हनि ते नज़र सां रखंदा करो त इहो हिकिड़ो सदका जारी आहे। ऐं दोस्तो मां हर वीडियो में अवां दोस्तनि खे कोई मैसेज ॾींदो आहियां त जीअं मन को दोस्त मुंहिंजे हिकिड़े वीडियो ते, मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि कंहिं दोस्त अमल करे वठंदो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी ऐं अवां जो बि सदका जारिया में हिसो मिली वेंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे दुआऊं, नेक तमन्नाऊं हर भेरे हर वीडियो में अव्हां खे ॾींदो आहियां। ऐं दोस्त अला करे ख़ुशि हुजो। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो मां अर्ज़ु अव्हां दोस्तनि खे कंदो हलां त जेके असांजो फ़नकार दोस्त जेको गुज़ारे चुको आहिनि, जीअं असांजो मोहतरम जनाब मुनीर अहमद शार साहिबु, सैयद मुनवर अली शाह साहिबु, अहिड़ा फ़नकार जेके असांजा तमामु बहितरीनु सुलझल फ़नकार अदाकार, उन्हनि जे लाइ, उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ अव्हां दुआयूं कंदा करो त असां जेके ही फ़नकार, ही असांजा जेके अदाकार आहिनि, असांजे मुल्क जो सरमायो आहिनि ऐं इहे अमन जो पैगाम खणी अव्हां ताईं ही पैगाम पहुचाईंदा आहिनि। अव्हां खे जेके ड्रामा ॾींदा आहिनि, जेके अव्हां खे सीरियलूं ॾींदा आहिनि ऐं उन्हनि वीचारनि जे घरनि में कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि, कहिड़ो माहौल आहे, कहिड़ी तकलीफ़ूं, कहिड़ियूं परेशानियूं, कहिड़ियूं बीमारियूं, उन्हनि जे बावजूदि बि अव्हां जे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणींदा आहिनि, अव्हां खे एंटरटेनमेंट ॾींदा आहिनि, अव्हां खे सुठा सुठा ड्रामा ॾींदा आहिनि। ऐं उन्हनि जी सिहत याबी जे लाइ, उन्हनि जी ख़ैर आफ़ियत जे लाइ उन फ़नकारनि खे, दोस्तनि अदाकारनि खे बि अव्हां दुआऊं ॾींदा करो ऐं दुआउनि में यादि रखंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अला करो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त उहो दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके असांजा सिंधी, सिराइकी, बिरोइकी, बलोची, पख्तून, थरी, मालवाई, उर्दू, पंजाबी ऐं सिंधी जेके बि असांजा ही ॻाल्हाईंदड़ आहिनि, सम्झंदड़ जेके ॿोलियूं आहिनि असांजी सिंधी ॿोली, उहे सभु आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदड़। वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। ऐं मिलूं था वरी ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।